वालेकुम कीअं आहियो तव्हां सभु उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु जेको असां हिते ठाहींदासीं उहो ठाहींदासीं कढ़ाई। हीअ आहे मुर्गी जेके मां हेड ऐं धाणा ॾेई रखियो हुयो, फ्रीज़ कयो हुयो ऐं हाणे हिनखे कढियो आहे। हीअ आहे थूम, हीअ सावा मिर्च, हीअ थूम कुटबी हिन सां गॾु अदरक बि इहो हिन में मिलाईंदासीं ऐं हीअ मिर्च हिन में ऐड कंदासीं ईअं साबित थी सॼाई। ऐं हीअ आहे जेको असां धाणा ऐं हिन में मिक्स कयो आहे। असां जेको धाणा हीअ सॼा धाणा हिनखे कुटींदासीं। हीअ कुटियल हिन में धाणा विझंदासीं। पीठल बि पवंदा आहिनि पर कुटियलनि जो हिकु पंहिंजो ई मज़ो हूंदो आहे। हुन खां पोइ हाणे स्टार्ट कंदासीं हिनखे ठाहिण। हीअ आहिनि मसाला, हीअ ॻाढ़ा मिर्च, हीअ हेड हिन में ज़ीरो ऐं साबुत धाणा कुटिया आहिनि। हीअ आहे थूम ऐं हीअ आहिनि टमाटर। हीअ अधु किलो टमाटर जेके मां कटे रखिया आहिनि कढ़ाईअ जे लाइ। हिन सां गॾु मिर्च ऐं हीअ आहे मुर्गी मसालो जेको हिन में ऐड थींदो। ऐं हीअ मां ॾिसो गिहु हिन में रची छॾियो आहे। हीअ छा आहे, हीअ लोह जी जेका कढ़ाई हूंदी आहे उन में मां गिह खे गरम कयो आहे। हिन में हाणे असां मुर्गी ऐड कंदासीं ऐं हिनखे पोइ भुञणु शुरू कंदासीं। ठीकु आहे। हीअ साबित मसालो बि विधो आहे, दालचीनी आहे, हिन में कोको आहे वॾो ऐं हीअ पना आहिनि ऐं हुन खां अलावा हीअ टमाटा हिन में हाणे मां ऐड कया आहिनि। ऐं काफ़ी हिन में मसालो बि मिर्ची मसालो बि ऐड करे छॾियो आहे। हैड मिर्च ऐं जेको बि मसालो आहे हिन सॼो ऐड करे हुन खां पोइ हाणे हे टमाटनि सां गॾु मां हिनखे भुनंदमि। हीअ जेका कढ़ाई आहे मां यूज़ थी कयां, हीअ लोह वारी कढ़ाई थी यूज़ कयां। हिन में नॉन स्टिक जेको आहे सो तव्हां बि यूज़ थींदा आहिनि, उहो बि बहितरीनु तरीक़ो हूंदो आहे पर मां जो इस्तेमालु कंदी आहियां। मुंहिंजो जेको तरीक़ो आहे मां हिन में ही लोह वारी कढ़ाईअ में ठाहींदी आहियां। इंशाल्लाह ही थोड़ी देरि भुॼंदी, हुन खां पोइ ही तयारु थी वेंदी ऐं फाइनल लुक हिनजो मां तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदमि। अञा जेके ही मिर्च आहिनि इहे हिते पिया आहिनि, इहे मां ऐड न कया आहिनि छो त इहे साबित मूंखे हिन में विझणा आहिनि। हिन करे इहे मां मिर्च मूंखे वणंदा आहिनि पाण, इन करे मां हुनखे ईअं ई साबित ई रखंदी आहियां। ॾिसो हाणे तव्हांखे थोरो परेशानी ॾेखारियो। ॾिसो हाणे हिनजो बि पाणी तक़रीबन थियण वारो आहे। हिन में मां ॾही बि ऐड करे छॾी हुई, हिन करे हिन तमामु घणो पाणी थी वियो आहे ऐं टमाटा बि मसाला हिन में ॻरी विया आहिनि। हाणे ही बसि हाणे थियण वारी आहे, हिन में थोरो टाइम लॻंदो। हिनखे मां कुझु बि हारींदमि छो त मूंखे कुझु वणंदी आहे लूणु वग़ैरह जेको बि अथसि मसालो सॼो कंप्लीट। बसि हाणे तयारु थी वई आहे। ॾिसो मां मिर्च बि ऐड कया आहिनि। हाणे हिनखे जेको मां डिश में कढंदमि, तमामु घणी टेस्टी थी आहे। मां हिनखे टेस्ट करे ॾिठो आहे। हीअ हाणे बिल्कुलु तयारु आहे, रेडी आहे। डिश में कढी ऐं मां हाणे सर्व कंदमि हिनखे। ठीकु आहे। हीअ हुई मुंहिंजी रेसिपी। हीअ हुई कढ़ाई, मुर्गीअ जी कढ़ाई जंहिंमें जेका असां लोह जे ऐं हिन में ठाही आहे कढ़ाई। ठीकु आहे। हीअ तमामु घणी टेस्टी आहे, तव्हां बि ट्राए कजो। त टीचर मां कहिड़े तरीक़े सां हीअ कढ़ाई ठाही हुई, कढ़ाईअ सां गॾु किचन जो कमु बि। ऐं मूंखे तमामु घणो शौक़ु आहे ही मुख़्तलिफ़ शयूं ठाहिणु। इंशाल्लाह वरी ॿीहर ठाहींदमि।